दोस्तों वीरन जी वस्ती ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट बहितरीनु थियण वारी आहे। सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि त हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजी हिन यूट्यूब चैनल यानी उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त तव्हां खां हिकिड़ो सुवालु कंदुसि। वीरन जी वस्ती पोइ क़िस्त बि तव्हां ॾिठी, सॼियूं क़िस्तां तव्हां लगातार ॾिसी रहिया आहियो। ड्रामो ज़बरदस्त थी हली रहियो आहे ऐं इन में कहाणी साले जी बि बहितरीनु करेक्टर आहे। सभिनी जो करेक्टर पंहिंजी जाइ ते बहितरीनु ॾिनो वियो आहे। ऐं तव्हां खां इहो पुछंदुसि तव्हांखे हीउ ड्रामो केतिरो वणी रहियो आहे। हीउ ड्रामो दुलाब जेतिरो तव्हांखे वधीक इंजॉय कराए रहियो आहे या दुलाब खां हीउ ड्रामो घटि आहे, या पंहिंजा वरी जेको हाणे ड्रामो ईंदो आज़म मैंगल वारनि जो उन जो तव्हांखे घणो इंतज़ारु आहे, या हिन जो जेतिरो तव्हांखे इंतज़ारु हुयो वीरन जी वस्ती जो हीउ ड्रामो उन ओड़ो भलो न निकितो या उन खां वधीक भलो निकितो। कमेंट सेक्शन में असांखे लिखी ॿुधायो तव्हां दोस्तो। हाणे जेको ड्रामो ईंदो इहो फरज़ंद मलिक खजूर ऐं आज़म मैंगल जी डायरेक्शन में, पंहिंजा वरी जंहिंमें ग़ुलाम हुसैन बि आहे, ज़ुल्फ़िकार बुर्दिया, मज्जू लाड़, इरफान शेख, मैडम नसरीन नाज़, निज़ामानी साहब, ख़ुदि खजू, ख़ुदि आज़म मैंगल ऐं ॿिया अलाए केतिरा अदाकार इन में हूंदा। उन ड्रामे जो तव्हांखे केतिरो इंतज़ारु आहे। ऐं इहो बि तव्हां खां मां ज़रूरु पुछंदुसि तव्हांजी जेका बि क़ीमती राय हुजे, यानी जेका बि तव्हांजे ज़हन में ॻाल्हि घुमी रही हुजे हिन ड्रामनि जे बारे में, त कमेंट सेक्शन में लिखो ऐं तव्हांजी राय खां असांखे ख़बर पवंदी आहे त तव्हांखे केतिरो ड्रामो वणी रहियो आहे, कहिड़ो ड्रामो। मां मञा थो वीरन जी वस्ती ड्रामो ओतिरो न आहे दुलाब जेतिरो ज़बरदस्त, पर दुलाब ॿी शइ हुई।